पाकिस्तान ईरान सां छिगताड़ ख़त्म लाॻापा बहाल करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सियासी फ़ौजी क़यादत में मुल्क की सलामती ख़ुदमुख्तियारी हर क़ीमत ते यकीनी बणाइण ते इत्फ़ाक़। दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाई जारी रखण जो फ़ैसिलो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो आला सतह इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत टिनी हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि जी शिरकत। निगरान वफ़ाक़ी काबीना क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क समूरनि पाड़ेसरी मुल्कनि सां बराबरी जी बुनियाद ते लाॻापनि जो ख़्वाहिशमंद आहे। क़ौमी सलामतीअ ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान ईरान तरफा छिगताण के ख़ात्मे ते इत्तफ़ाक़। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जिलानी जो ईरानी हम मनसब सां फ़ोन ते राब्तो। निगरान परॾेही वज़ीर तुर्क हम मनसब सां भी फ़ोन ते राब्तो। जलील अब्बास जिलानी जो चवणु आहे त पाकिस्तान खे ईरान सां छिगताण में का भी दिलचस्पी न आहे। पाकिस्तान ईरान में दहशतगर्दनि जे धाकनि खे निशानो बणायो। सिंध जी निगरान हुकूमत कारपोरेट फार्मिंग लाइ 52,000 एकड़ ज़मीन 20 सालनि लाइ ख़ानगी कंपनी खे ॾियण जो मुआहिदो करे छॾियो। ख़ैरपुर ज़िले में 28,000 एकड़, थरपारकर में 10,000 एकड़, दादू में 9,305 एकड़, ठटे में 1,000 एकड़ ऐं सिजावल ज़िले में 3,408 एकड़ ज़मीन ॾियण जो फ़ैसिलो। मुआहिदे तहत ज़मीन सर्वे डिपार्केशन ऐं तस्दीक़ खां पोइ ॾिनी वेंदी। कंपनी मुनाफ़े मां 40% सिंध हुकूमत खे ॾींदी। 40% मक़ामी सतह ते इंफ्रास्ट्रक्चर ते ख़र्च कई वेंदी। बाक़ी 20% इलाइक़े में रिसर्च ऐं डेवलपमेंट ते ख़र्च थींदी। यूनिस डागा जो चवणु आहे त 1976 जे एक्ट तहत बंजर ज़मीनूं कंपनियुनि हवाले कई वियूं आहिनि। ज़मीन ऐं पाणी जी खोट नाहे पर 1000 एकड़ ज़मीन बंजर पियल आहे। मुआहिदे तहत बंजर पियल ज़मीन आबाद कई वेंदी। उमर सूमरे जो चवणु आहे त ज़मीनुनि जी लीज़ बाबति माज़ीअ जी हुकूमत जे क़दम खे अॻिते वधायो आहे। निगरान हुकूमत ज़मीन जी लीज़ बाबति आईनी क़ानूनी इख़्तियार इस्तेमाल करे रही आहे। बड़ा मुश्किल से कल वो शेर नजर आया। ऐसे ना हो कि आपका जोश देख के, आपका जज्बा देख के, आपका तादाद देख के वो फिर से डर के वापस घर में छुपना शुरू हो जाए। पाकिस्तान पीपल्स पार्टी ये इलेक्शन अपना मंशूर पे लड़ रही है। बाकी सियासी जमातों के पास ना मंशूर है, ना नजरिया है, ना एहसास है, ना फिक्र है कि आप कितना मुश्किल से गुजर रहे हो, मुल्क का कितना नुकसान हो रहा है। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त वॾी मुश्किल सां शींहुं नज़र आयो आहे। अवामी जज़्बो ॾिसी मतां ॿीहर न लिकी वञे। शींहुं चोथों भेरो वज़ीर आज़म थी अवाम जो रत चूसण जो ख़्वाहिशमंद आहे। चोथों भेरो भी साॻे नमूने रोअंदो त खेसि छो कढे वियो। आम चूंडुनि में हिक पासे शींहुं भुट्टो जो शहीद भुट्टो जी पीपी ऐं ॿिए पासे वरी ज़ियाउल हक़ जी मुस्लिम लीग नून आहे। पीपी ड्रिजण घबराइण झुकण वारी नाहे। हू लाहौर जे सियासतदाननि जो ॼमी मुक़ाबिलो कंदा। हू कंहिं ॿिए न पर अवाम तरफ़ ॾिसी रहियो आहे। पीपी हुकूमत क़ाइम थी त अमीरनि जी सब्सिडी ख़त्म करे ग़रीबनि ते ख़र्च कई वेंदी। रुगो पीपल्स पार्टी पंहिंजे महंगाई जी ज़िम्मेवार मुस्लिम लीग नून ऐं नवाज़ शरीफ न आहे। अवाम खे ख़बर आहे त मुल्क में महंगाई जा ज़िम्मेवार केरु आहिनि। नवाज़ शरीफ शींहुं आहे, कॾहिं बि मैदान छॾे न भॼंदो आहे। लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि कंदड़ मैदान छॾे छो भॼी रहिया आहिनि। छा नवाज़ शरीफ चयो त 9 मई ते हमला कया। मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़। जामशोरे भरिसां कार ऐं वैन में टकर जे नतीजे में 6 ॼणा मौत। इंडस हाईवे ते कोरेजा मोड़ वटि ख़ौफ़नाक हादसे जे नतीजे में 12 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल।
सिंध सरकार तरफां कराची में नालनि जी सफ़ाई लाइ कमेटी क़ाइम। सिंध जी निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत हेठि कराची में सहूलियतुनि बाबति आला सतही इजलास। हब केनाल जी बहाली काबीना जे एजेंडा में शामिल करण जी हिदायत। कराची ट्रैफिक इंजीनियरिंग ब्यूरो खे 50 मिलियन जी ग्रांट ॾियण जो फ़ैसिलो। संदसि चवणु आहे त कराची जे समूरनि नंढनि वॾनि रोडनि जी मरमत थियणु घुरिजे। हब केनाल जी बहालीअ सां शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी फराहम थींदो। इलेक्शन कमीशन आम चूंडुनि में सिक्योरिटी एहलकारनि लाइ ज़ाब्ता इख़लाक़ जारी करे छॾियो। ज़ाब्ता इख़लाक़ मूजिबि बैलेट पेपरनि जी छपाई दौरान प्रिंटिंग कॉर्पोरेशन जी सिक्योरिटी लाइ एहलकार मुक़ररु थींदा। रिटर्निंग ऑफिसरनि जी ऑफिस खां पोलिंग स्टेशन ताईं बैलेट पेपरनि जी निगरानी सिक्योरिटी जी निगरानी में हूंदी। सिक्योरिटी एहलकार कंहिं वोटर खां सुञाणप जो सबूत न घुरंदो। कंहिं वोटर खे पोलिंग स्टेशन अंदरि दाख़िल थियण खां न रोके सघिबो। उडेरो लाल जी हिंगोरा बिरादरी मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार बशीर बेमण जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। यूसी मोहम्मद हुसैन हिंगोरे जे अॻवान अयूब हिंगोरे पारां बिरादरीअ जो कठ। मोहम्मद अयूब हिंगोरे जो चवणु आहे त 35 सालनि खां मखदूम ख़ानदान खे आज़मायो ऐं वोट ॾिना, पर हिन आसरनि ऐं दिलासनि खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। हिन भेरे मटियारी जे क़ौमी तक NA 216 ते नून लीग उम्मीदवार बशीर बेमण खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इद्दत दौरान निकाह केस में ट्रायल कोर्ट के शाहिदनि जा बयान कलम बंद करण खां रोके छॾियो। PTI जे बानी जी दरख़्वास्त ते ख़ावर मानिका खे नोटिस जारी। तहरीक इंसाफ जे बानी ख़िलाफ़ जेल में साइफर ट्रायल कालअदम करार ॾियण जो फ़ैसिलो। सुप्रीम कोर्ट में चैलेंज। वफ़ाक़ी सरकार दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त हाई कोर्ट वटि ख़ासि अदालत जी हैसियत ख़तम करण जा अख़्तियार नाहिनि। अदालत जो 21 नवंबर वारो फ़ैसिलो कालअदम करार ॾिनो वञे। मक़सूदो रिंद में नींगरीअ खे ज़्यादतीअ खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल करण जो निबेरो जवाबदार धुर ते 50 लख रुपया ॾंड मुतासिर धुर 10 लख रुपयनि जी रक़म माफ़ करे छॾी। 40 लख रुपयनि जी रक़म 4 महीननि अंदरि अदा कई वेंदी। जामशोरे में M9 मोटरवे ते हथियारबंदनि मज़ामत ते ट्रॉलर ड्राइवर खे क़त्ल करे छॾियो। ट्रांसपोर्टनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। अॻवान जो चवणु आहे त M9 मोटरवे ते पुलुट जा वाक़िया वधी विया आहिनि। ट्रांसपोर्टनि ऐं मुसाफ़िरनि खे सिक्योरिटी फराहम करण में नाकाम थी चुकी आहे। मेहड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 26 जनवरीअ ताईं मुलतवी। उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त हू 6 सालनि खां इंसाफ़ जी मुंतज़िर आहे। अदालत मां उमीद आहे त साननि इंसाफ़ थींदो। कादरपुर में सावंदे सुंदराणी तकरार तां ख़ानगी बैंक जो ऑफिसर क़त्ल। हथियारबंदनि जान मोहम्मद सुंदराणी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। गंबट जे ख़ानगी मेडिकल सेंटर में नारी मुबैना गफ़लत सबबि फौत। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। गंबट आगड़ा लिंक रोड ते लाश रखी धरणो। जेकबाबा जे जमाली वाह मां नौजवान जो लाश त फोती जे 37 वरहनि ॾे ख़ुदाबख़्श बिरोही तौर सुञाणप। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान खे क़त्ल करण खां पोइ लाश वाह में फिटो कयो वियो आहे। लाड़कानी जे दड़े थाणे जे लाकअप मां फरार थियल मंशियात केस जो जवाबदार ॿीहर गिरफ़्तार। पुलिस नेमतुल्ला सरोई खे 4 ॾींहनि खां पोइ ॿीहर लाकअप हवाले करे छॾियो। सांगड़ में भील बिरादरी तरफ़ां बासरनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त बासरनि पोहरियत बेंजू मलके तशद्दुद करण खां पोइ घर अॻियां फिटो कयो। पुलिस बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। घोसपुर में 2 नौजवाननि जे जाली मुक़ाबले जे केस में 5 पुलिस एहलकार मुअतल। SSP वॾे मुंशी अब्दुल्ला चने समेत 5 पुलिस एहलकारनि खे मुअतल करे छॾियो।
पीसीबी मैनेजमेंट कमेटी चेयरमैन ज़का अशरफ उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त हुन क्रिकेट जी बहितरी लाइ कमु करण जी कोशिश कई। पंहिंजी इस्तीफ़ा निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ हवाले कई वई आहे। न्यूजीलैंड चौथी T20 मैच में भी पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी। मिचेल फिलिप्स जूं शानदार 50, मोहम्मद रिज़वान जूं तेज़ रफ़्तार 90 रन्सूं भी क़ौमी टीम खे शिकस्त खां बचाए न सघियो। टेस्ट खां पोइ T20 में भी व्हाइट वॉश शिकस्त जो ख़तरो।